मुंहिंजो नालो अशोथामा आहे, डॉक्टर अशोथामा। ऐं आउं बुनियादी तौर ते इंसानी हक़नि जो कारकुन आहियां ऐं साॻे वक़्तु हेल्थ राइट्स ते हिकिड़ो इदारो कमु थो करे, मां उन सां बि लाॻापियल आहियां। हाणे हीउ जेको 8 मार्च जो जेको ॾियारो आहे, जेको आलमी तौर ते औरतुनि जा जेके मसइला आहिनि, उन्हनि जा जेके मुख़्तलिफ़ क़ानूनी हक़ आहिनि या जेके समाज में उन सां जेके बि मुख़्तलिफ़ मामला मसइला थियनि था ऐं उन्हनि खे कीअं उन जी बहितर सूरताल कजे, इन करे असां चई सघूं था 8 मार्च दुनिया जे मुख़्तलिफ़ खितनि में पंहिंजियुनि पंहिंजियुनि हालतुनि जे मुताबिक़ औरतुनि जे मसइलनि खे डिस्कस करण जे लाइ ऐं उनखे बहितर करण जे लाइ इहो मल्हायो थो वञे। पाकिस्तान वरी उन में ख़ासि तौर ते सिंध ऐं बलोचिस्तान, इहे वरी अहिड़ा हिकिड़ा पसमानदा सूबा आहिनि जंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सियासी ज़िंदगी बि आहे, मुआशी ऐं समाजी ज़िंदगी आहे। उते जी जेका समाजी वाद वीज जी का सूरताल आहे उहा मुख़्तलिफ़ आहे। इन करे उते औरतुनि जा मसइला यकीननि दुनिया जे उन्हनि सुधरियल मुल्कनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। इन करे हिते जा जेके नारा आहिनि, हिते जूं जेके औरतुनि जे ॾींहं जे हवाले सां जेका ॻाल्हि ॿोल थिए थी, गुफ़्तगू थिए थी, उहा में का अहिड़ी जेका आहे समाजी सतह जो को टकराव थिए थो त उते औरत उनखे वधीक भोॻे थी। साॻी तरह सां घर में जेकॾहिं का बीमारी सीमारी थिए थी त उन में पहिरीं जेका आहे तरजीह जेका आहे मर्दनि खे ॾिनी वञे थी, छाकाणि त उहे उन घरनि जा उन्हनि फैमिलियुनि जा कमाऊ फ़र्ज़ था हुजनि, छाकाणि त औरतुनि खे हिकिड़ो नॉन प्रोडक्टिव सम्झो थो वञे। इन करे उन्हनि जी सिहत जे बारे में, उन्हनि जी वाद वीज जे बारे में असां घटि ध्यानु था ॾियूं। ऐं जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं किथे ॿोॾूं अचनि थियूं या के अहिड़ा कुदरती आफ़तूं अचनि थियूं त उते बि असांजी पहिरीं प्रायोरिटी इहा आहे त मर्द ऐं उहे जेके आहिनि उन्हनि खे सेफ कयो वञे। औरतुनि खे जेको आहे हिकिड़े ॿिए दर्जे जी जेका आहे उहा ट्रीट कयो वेंदो आहे उनखे। अदीब क़बाइली दौर में रहूं पिया जिते इहे जेके माना रिश्ता नाता हूंदा हुया या इहा जेका वंड विर्च हूंदी हुई, पर हाणे ज़ाहिर आहे मीडिया आहे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इहो जेको समाजी जेको नियापो आहे उहो काफ़ी हद ताईं फैलियो आहे। औरतूं पाण बि पाण सां थींदड़ इन क़िस्म जो जेको कार वहिंवार आहे, जेका बेअख्याई आहे, उन ते हुननि खे बि पंहिंजी बेचैनी थिए थी ऐं उनजो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनजो इज़हार कंदा था रहनि। साॻे वक़्तु हर समाज में हिकिड़ा रोशन ख़्याल फ़र्द हूंदा आहिनि, हिकिड़ा थोरा खुलियल दिमाग़ जा माण्हू हूंदा आहिनि। उहे बि जॾहिं इहो महसूसु था कनि त असां इंसान हुजण जे नाते ऐं ॿियूं जेके आहिनि, जेके औरतूं आहिनि या छा उहे जिन्स बुनियादनि सां जेकॾहिं उन्हनि सां इहो रवैयो था रखूं त इहो कंहिं बि तरीक़े सां हिकिड़ो गैर मंतकी ऐं जस्टिफाइड न आहे, त उनखे बहितर करणु खपे। त इन करे उहे समाज जा सुलझियल माण्हू, उहे भले मर्द हुजनि, औरतूं हुजनि, तंज़ीमूं हुजनि, उहे गॾिजी सजी जेको आहे इहो पंहिंजो हिकिड़ो रोल अदा करणु था चाहिनि त इन सूरत हाल खे बहितर कजे, जंहिंमें औरतुनि सां जेको सदियुनि सां जेको आहे इहो ॾाढ ज़ुल्म ज़्यादती, उन्हनि सां जेको आहे रेप थियणु, वरी उनजो को तदारक न थियणु, उनखे जानवर सम्झणु, उन्हनि जी शादियूं उन्हनि जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु करे छॾणु, जेकॾहिं वरी मज़हबी अक़लियतुनि जो औरतूं आहिनि त उन्हनि लाइ अञा बि हिकिड़ो वरी वधीक जेको आहे हिकिड़ो बदतरीन हिकिड़ो रवैयो जेको मौजूदु आहे मेजॉरिटी जे मुल्क हुजण जे करे। वरी उहे अक़लियतुनि जूं जेके मर्द, पर उन में वरी औरतूं अञा वधीक सफ़र थियूं कनि, त इहो मजमूई तौर ते सॼी जेका हिकिड़ी गड़बड़ वारी जेका सूरत हाल आहे, माण्हू हिकिड़ी वॾी हिकिड़ी अजीब ज़िंदगी गुज़ारीनि था, उनखां हू उन मां निकिरणु था चाहिनि। उन ई तसवर जे करे ई जेको आहे औरतुनि जो ॾींहुं जेको आहे मल्हाइजे थो। त इन्हनि शयुनि खे न फ़क़ति सम्झिजे पर इन मां निकिरण जा रस्ता बि कढिजनि।